ॿुधो ॿुधो हा छा आहे छाजी न तोसां बिरादरी आहे असांजी लुसी नए दावता में तो कॾहिं जुमा कॾहिं छंछर कुत्ता आहियूं असां बाबा नए बिराद मार आबा वठो वठो निकिरो खाओ हलो अचो हा मां हाणे जेको आयो आहे खीरे वटि होॾे ॿुधायां हाणे खीरे खे छड़ो ॿुधायां त पोइ लही करे वञा थो न उन्हनि ॾे बि यार 2 मिंट बंदि त कयो न कंहिंखे ॿुधाइण त ॾियो न ठीकु आहे हा मां यादि आहे यार उहो ॾींहुं यादि आहे नथो ई ॿुधाइण ते चवां थो आयो आहे हाणे मिलई त ॿुधायांसि न भला तंग था करे छॾियोसीं मिल पिया साईं मिल पिया हा लॻो तो यार तकलीफ़ में तव्हांखे अधे मोकिलियो आहे जेको आहे सुभाणे असांजे नंढे भाउ जी शादी आहे अरे हा फोन ते मूंखे चए पियो मूंखे चए पियो पाण वञी करे मां आम्हूं साम्हूं ॿुधायसि चए हिन सां असांजी वॾी भाइरी आहे फोन ते कमु न हलंदो घणा नंढड़ा घणा अथसि 2 नंढनि जा सुनतो वारनि हिकिड़े जी शादी आहे नंढे भाउ सां 3 घोटनि 3 घोटनि 3 कंडियूं चौथी तोखे बि पाड़ींदो हा न ॿाहिरि होगा त संसर सुभाणे संसर माना यादि हुजे टाइम कबूल वे तोखे चांहि मानी बोतल पवई न बाबा तुंहिंजो भाउ मयार ॾींदो इलाही माण्हू ॿुधाइणा आहिनि इलाही सभिनि खे वञी आम्हूं साम्हूं ॿुधाइणो फोन ते अॼुकल्ह कोई ॾिसण क़बूल नथो करे मूंखे फोन कयो आहे मां चवां थो भाईरी हाणे आयो आहियां उतां खां त वे मानी त खान ॿार हेॾा बि न बस बोला अब आधे का सलाम दी जाए तो कॾहिं हाणे सुभाणे संसर काए बजे 12 बजे संसर ते 12 बजे अल्लाह जा ध्यान रखे त भाउ हा हलो हा बाबा हाणे खीरे खे ॿुधायो अथमि न हाणे वञा थो वलू वारनि में हा सुभाणे न छो वरी उन्हनि जी बि सुभाणे आहे अल्लाह कयो तर हाणे आचार न बसि न ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि नथा कयो अरे केतिरा अञा घर रहंदा आहिनि बसि पंहिंजी ॻाल्हि छो कंदा वठा अरे कहता है अरे दादा तकलीफ़ तो मिली ने हां भाउ मार फोन कया जे सुभाणे संसर ते पाड़े में शादी जी हाणे असां कीअं हो बि कर मां चवंदा तलब करो हां हो जैसा दे दी कंदा अचर हाणे छा कयूं चयो त ॿुधा बि उनखे मामो साम्हूं माना हाणे ईअं वञा वरी फोन ते तो तू कबूल आहे चो भाईरी आहे आचर हां हाणे वरी आचर 12 बजे न हाणे शाम 4 बजे आचर ॾींहुं शाम 4 बजे ठीकु आहे महिरबानी को मसलो ई न आहे अरे ॿाहिरि रहो असांजे दादा भला कुझु करे हा हाणे बसि ठीकु आहे हाणे अलाह ख़ैर कंदुमि आचर ॿुधाए थो मां शाम हा धूड़ विझो असांजे मुंहं में छाई विझो यार छंछर ॿुधाए मां त चई आचर हाणे आचर में वरी सूमर वरी कंजा जमाना ख़ैरात आचर जी पहिरियों पुछा कर सॼे ॻोठ मां कहिड़े वार ते माना कंहिंजो प्रोग्राम आहे कहिड़ो वार ख़ाली आहे त उहो ॿुधाए त मां हिकिड़ी धूड़ विझां न पंहिंजे मुंहं में बसि पको आहे सूमर बंदि करे बेसार थी वेंदा माण्हू बि हिननि जी ज़ीरत ॾिसे यार वरी भाउ फोन कई चए पियो जे बाज़ो आतरा ॾींहुं अचे पाड़े में जमानो आहे हिकिड़ो हमरा वरी उन्हनि जा ख़ैरात बि जमाना आहिनि चई उहो ॾींहुं बि ॿार खाइनि पोइ सूमर ते चई पका बसि हाणे चई हेॾे रखंदा हिते यार हाणे तव्हां ज़ार ॻाल्हि तव्हां अॻ में काड उथाई आहे त उनखे चओ न कज़िया न थियनि न चयोमांसि अॻ में जांच रख साईं अॻ में सॼे ॻोठ मां त कंहिंजो मरण ते या कहिड़ो मुंहिंजो आहे उहा अॻ में पोइ माण्हू बिरादरी सां सलाह कंदो आहे न तव्हां माना बिरादरी में तड़ियल हुया न बसि ग़लती थी हाणे कॾहिं आहे कर ॻाल्हि कर मोकर सूमर ते मां दादू वेंदो मदा मिड़े कोशिशि कयो कलाक जो असांखे बसि हाणे चार काए बजे हाणे 9 सुबुह जो 9 थींदो पक्की ॻाल्हि आहे न हा ॻाल्हाए त वरी बि न बसि दिजा कर भाउ हाणे तरीक़ो आहे ॾाढा कयो त तव्हां ॿाहिरि आहे ॻाल्हाए नथा सघूं बसि ग़लती हुनजी आहे भाउ हाणे सूमर 9 बजे बसि ठीकु आहे न बसि हाणे तूं आराम कर सफ़ा हाणे बसि मां थोरो ॿिया ॿुधाए वठां हा ठीकु आहे हाणे मां वञां थो वरी वॾो वारनि ॾे हा और पर चई छा थो करे छो तो मूंखे मारायो वरी सूमर ते बि कान रोड जे मुंहं में बसि न कयो न छॾियोसि न बसि मथे महीने में कंदासीं न अरे कीअं मां हाणे
चवां बि अंगारे ते वरी चयो त मैं मारे थी सभा खे हाणे बि सभा सभा बि सभु परेशान थी पर मां न पोइ पाण अची ॿुधाए सभा आओ यार आओ हिकिड़ो दफ़ो चवांसि थो बसि आख़िरी दफ़ो चवांसि थो बंदि कर महाराज त मूंखे काई ॾस थो मुंहिंजो मुंहुं छा जी वेंदो हर हिकिड़ो परेशान थींदो हुनखे भेण आराम छंछरु थियो आहे आचर थियो आहे वरी सूमरु थियो आहे सूमरु वञणु अंगार थियो आहे माण्हू परेशान थी विया इहे सुठो आहे यार हा यार ते फोन कई छा चए चए थो सूमर ते जेका प्रोग्राम न थींदो हा सूमर ते अलॻि जेका प्रोग्राम आहे ॾिसो हाणे त यार शकी नथा थियो 7 दफ़ा दर खड़काए थी कॾहिं जुमो कॾहिं छंछरु कॾहिं आचर वरी सूमर वरी अंगारो हे दावता कयो था पिंडो पिंडो वञी न सूमर कैंसर आहे कैंसर त मां छा मुखारो कयो छा अंगारो आहे न साईं अंगारे खे छा धूड़ विझा न तुंहिंजे बूत में न अंगारे ते कयूं बाबा जान छॾे न वरी अंगारे वरी सूमर तो ज़लील कयो था दावता ॾियण अचो था न साईं ग़लती थी वई भाउ मुंहिंजो ग़लती थी वई हुनखे प्रोग्राम जी ख़बर ई न आहे कोट में कहिड़े कहिड़े ॾींहं ते प्रोग्राम हलनि हाणे हुन ॾींहं जा ॾींहं जेके सभु अतिका हुया हिन जे करे अंगारो चई बसि आख़िरी चई इहो ई ॿुधायो हुजेव को रहिस को चङो मुड़ुस हुजेव त सुठी तारीख़ ॾियो न निंदकड़ा उहे ई निंदकड़ा न साईं बसि हाणे मां छा कयां मूंखे बि हाणे कर मोकार मुंहिंजो कढी आ अंगारो 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 अंगारे त धूड़ पाईंदुमि बसि न हा बसि सॼो ॾींहुं जेॾी महिल अचो वरी दर खड़काए ॾींदी न कई चोटी कटी थो माए न बसि हे काथा अरे बढ़िया हलो धूड़ पई मुंहं में असांखे बेस्तो कराई गाला करायासीं बत बिरादर भञण ते वञी पोइ अमराव छा चरियो आहे छा अंगारो बि न कहिड़ी धूड़ विझाए मुंहं में तोखे मां न ॿुधाए थो मांसि हा पाण अची ॿुधाइजासीं कहिड़ी आहे हिकु चकर कहिड़ो मोकारो कया आहे सभु काट थी वियो आहे बत बिरादर भञण ते हिकु त मां हुन दर ते वेठो आहे रही थो कयां मूंखे तो अॼु मारे हा विझां थो धूड़ पंहिंजे मुंहं में हिकिड़ो दफ़ो चवां थो मां ॿुधायां थो हाणे मां आख़िरी अरबा चवांसि थो भले अथव ई न अथव ई अचई खाइणो थी पोइ हा ॿारनि बचनि समेत चवांसि थो हे फज़ीलत आहे असांजी ॿाहिरि आहे कांड आहे जी फज़ीलत आहे ओ साईं साईं ग़लती माफ़ी साईं नाराज़ न थीजो साईं मां बि मजबूर आहियां साईं मुंहिंजो वॾो भाउ आहे साईं अगरि मां हाणे चवण न वरितो मूंखे घर में बेघर करे छॾींदो साईं बसि हिकु मसलो छा आहे साईं वरी साईं मुंहिंजो खंगार मुंहिंजो मतिलबु अंगारो न थियो साईं खंगार हणंदो परेशान कयो अथई मूंखे ॻाल्हाइणी हले अंगारो बि न थो करे चई पोइ मां छा कयां न थो करे अरबा मुंहिंजो छा अरबा अथव अरबा न कांट ॾियण आयो माना मश्किरा माना टोक करण आया हो अरबा ना आहे अरबा ते भत बिरादरी तव्हां जेको खाए कुतो खाए न साईं न कर बस न साईं हथ बस चाहे मज़ाक आहे कांटा छा कयां हिकिड़ो वार नथो हिकिड़ो वार ग़लती थी वई हिकिड़ो वार मां 12 बच्चा बि हुजनि मां साईं सगरी कर मां धूड़ विझी मां बूथ में ता लोगन ने ॿार वठी नो पंहिंजा मां साईं अरे त खत्म पैर ते अतो गार्जी तो मांखे धूड़ पई तुझे बूथ में भी तू जाते जे बूथ में भी निकल तो हल ना बरादरी ता सा ना गारो ने जो मोने छछन ना गारो ने अरबा वरी गलाए केड़ा वा बुधो हां छाड़े छाजी नो तो सा बरादरी आ सा लूसी ले दावता में तो कदी जुमला कदी छछन कुत्ता हो सा बाबा ने ब्लड मार अब वठो निकल तो